नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। ग़रीब ऐं मुस्तहक फ़नकारनि, अदीबनि ऐं शाइरनि जे माली मदद लाइ नओं बोर्ड क़ाइमु कयो वियो आहे। अहमद शाह सनम मारवी मेंबर हूंदा। अहम ख़बर आहे, सिंध हुकूमत फ़नकारनि, अदीबनि ऐं शाइरनि जी माली मदद लाइ क़ाइमु मैनेजमेंट बोर्ड में तब्दीली करे छॾी आहे। सक़ाफ़त ऐं सियाहत खाते जे माथियत इंडोटमेंट फंड वज़ीफ़नि लाइ क़ाइमु मैनेजमेंट बोर्ड जो साल 2018 वारो नोटिफिकेशन ख़त्म कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, वॾे वज़ीर मुराद अली शाह जी मंज़ूरीअ सां चीफ सेक्रेटरी सिंध नवनि मेंबरनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सक़ाफ़त ऐं सियाहत खाते जो वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह मैनेजमेंट बोर्ड जो चेयरमैन हूंदो। अहम ख़बर आहे, सेक्रेटरी कल्चर वाइस चेयरमैन, जॾहिं त DG कल्चर बोर्ड में सेक्रेटरी बि ऐं मेंबर हूंदा। मेंबरनि में आर्ट काउंसिल कराची जो सदर, सखर आर्ट काउंसिल जो सदर, GMPTV ऐं सिंधी अदबी बोर्ड जो सेक्रेटरी जनरल शामिल आहिनि। गुलकारा मेंबरनि में नामियारी गुलकारा सनम मारवी ऐं रजब फ़कीर शामिल आहिनि। अहम ख़बर आहे, अदाकारनि में मशहूर अदाकार जावेद शेख, अयूब खोसो, एहसन खान ऐं मुनीब भट्ट शामिल आहिनि। लेखकनि में नामियारी लेखका नूरुल हुदा शाह ऐं मेहताब अकबर राशिदी शामिल आहिनि, जॾहिं त यूसुफ बशीर कुरैशी ऐं इरफान समो बि बोर्ड जा मेंबर हूंदा। तर्जुमान मूजिबि सिंध हुकूमत तरफ़ां क़ाइमु कयल बोर्ड ग़रीब ऐं मुस्तहक फ़नकारनि, अदीबनि, शाइरनि ऐं अदाकारनि जी माली मदद लाइ कमु कंदो। बोर्ड जे चेयरमैन ऐं मेंबरनि जी गॾियल फ़ैसिले सां माली इमदाद ज़रूरतमंदनि खे ॾिनी वेंदी। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह बोर्ड में शामिल मेंबरनि लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो आहे। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह चयो त सिंध हुकूमत ग़रीब ऐं मुस्तहक अदाकारनि, गुलकारनि, शाइरनि ऐं अदीबनि जी मदद जे निज़ाम खे वधीक असराइतो ऐं बहितर बणाए रही आहे। मैनेजमेंट बोर्ड जा मेंबर पंहिंजे शोबे जा माहिर आहिनि। उन्हनि खे ॿियनि साथियुनि जी हालतुनि जो भरपूर अहसासु आहे।